जी भी अॼुकल्ह जेको आहे 8 मार्च जे हवाले सां प्रोग्राम थिए पियो पूरी दुनिया में ऐं पाकिस्तान में बि थिए पियो, उनजे पुठियां के माण्हू जेके आहिनि उहो इन प्रोग्राम खे मल्हाइण जे लाइ इंसान खे औरत जी आज़ादी जे हक़नि में ख़ुशि न आहिनि ऐं उन्हनि खे उहो ॿियो रंग जेको आहे ॾियनि पिया। छा चवणा हिन बारे में अव्हांजो ऐं उन्हनि जे लाइ छा मैसेज आहे? अदा मां इहो चवणु थी चाहियां त 8 मार्च बेसिकली जेको आहे उहो पूरे तौरत जो कामयाबी जो ॾींहुं आहे, उनजे हक़नि जे हासिलात जो ॾींहुं आहे। उन जी ख़ुशीअ में उन्हनि खे भेटा ॾियण लाइ इहो प्रोग्राम सॼी दुनिया में कयो वेंदो आहे। ईअं पाकिस्तान में बि हमेशह कयो वेंदो आहे। असां बि काफ़ी अरसे खां काफ़ी सालनि खां इहो प्रोग्राम कंदा था अचूं 8 मार्च ते। बाक़ी हाणे जेको थी रहियो आहे 3-4 सालनि खां आई थिंक 2014-15 खां औरत मार्च थी रहियो आहे, त उन जे लाइ चयो थो वञे त हीअं न हीअं कजे, हीअं न हीअं कजे। त मुंहिंजो उन्हनि खां सुवालु इहो आहे त महकूम जेको तबिको आहे उहो अगरि पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ु उथारे थो त हाकिम तबिको उनखे चवे थो त तव्हां हीअं न हीअं ॻाल्हायो। त मुंहिंजे ख़्याल में इहा हिकु नाइंसाफ़ी आहे। सिंध छाकाणि त पाण हिकु महकूम ख़ितो आहे ऐं उनजी औरत त वरी ॾिसो त बैन अल-अक़वामी तौर ते सभिनी खां पुठिते पयल आहे ऐं हिकु महकूम तबिके खे महकूम माण्हुनि खे चयो वञे थो त तव्हां हीअं न हीअं आवाज़ु उथारियो। त मुंहिंजे ख़्याल में इहो हिकु वॾी नाइंसाफ़ी आहे ऐं थियणु घुरिजनि प्रोग्राम्स। औरतुनि खे पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ु बुलंद करणु घुरिजे। बाक़ी मूंखे तव्हां सां बि हिकिड़ो ॾोरापो ॾियां थी मीडिया वारनि भाइरनि खे त जेके असांजे बहिराणियुनि में प्रोग्राम थियनि था, जेके असांजो भेनर या जेके औरतूं असांजे बहिराणीअ जी औरतुनि जे लाइ कमु कनि थियूं, उन्हनि जे हक़नि लाइ आवाज़ु उथारनि थियूं, घटि में घटि उन्हनि खे बि थोरो घणो हाईलाइट कयो। तव्हां सिर्फ़ु उड़े भॼो था जाॾे वधीक रोशनियूं आहिनि, वधीक चमक दमक जेको चयो वञे त उहा आहे ऐं तव्हां उन्हनि खे हाईलाइट नथा कयो। ऐं ख़ासि तौर ते अॼुकल्ह जेको आहे सिनारियो हले थो पियो असांजे न सिर्फ़ु असांजे मुल्क में पर बैन अल-अक़वामी तौर ते हले थो पियो कोरोना वायरस जो, त असांजी मीडिया असांजा माण्हू जेके आहिनि सिर्फ़ु इन में पोयां थी विया आहिनि त औरतुनि जे हक़नि जो प्रोग्राम 8 मार्च ते थियणु घुरिजे या न थियणु घुरिजे। सिर्फ़ु असां इन ते अटकिया पिया आहियूं, पर असां ॾिसो त पूरी दुनिया हुन सेंसिटिव इशू खे खयूं वेठी आहे, हुन ते कमु करे थी पई। इन जे करे ई असां बि पंहिंजो जेको घगर फाटक कराची में 8 मार्च ते थियलु प्रोग्राम हुयो, जलसो ऐं उनखां पोइ रैली हुई, उहो बि पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन जेको पाकिस्तान जो हिकु मोतबर इदारो आहे उन जे मशवरे सां असां उहो पोस्टपोन कयो आहे। त असां पोइ 16 मार्च खां पोइ वधीक पंहिंजे लाइ अमल तय कंदासीं ऐं तारीख़ अनाउंस कंदासीं। त असांखे थोरो उन तरफ़ बि ॾिसणु घुरिजे। सर 8 मार्च जे हवाले सां जेको औरतुनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे, औरत आज़ादी जी सर सिंधी में, त उन जे बारे में तव्हांजो छा चवणु आहे? काफ़ी कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके इन मार्च में राज़ी न आहिनि, ख़ुशि न आहिनि, त उन्हनि जे लाइ छा पैगाम आहे सर? औरतुनि ऐं जेके रुकावटूं जेके बणिजनि थियूं। औरत बिल्कुलु हिते समाज में ग़ुलाम आहे, त जिन उनखे ग़ुलाम बणाए रखियो आहे उन्हनि जे ख़िलाफ़ु त जॾहिं आवाज़ु थींदो त उन्हनि खे तकलीफ़ थींदी। उहे इहे दावूं कंदा, उहे चाहिनि था त ईअं ई असांजी ग़ुलाम हुजे। घर में औरत हिकिड़ो उन्हनि जे लाइ मुलाज़िम हुजे थी, बिना पघार वारो मुलाज़िम आहे ऐं मिल्कियत उनखे पंहिंजी सम्झनि था। ज़हनी तौर ते जिस्मानी तौर ते बि दुनिया अलाए किथे वञे हाणे पहुती आहे। हाणे काफ़ी अरसे खां, ताज़ो बि न, काफ़ी अरसे खां हिकिड़ो टर्म हले पियो मैरिटल रेप, माना मुड़ुसु जेकॾहिं औरत खे उनजे मर्ज़ीअ खां सवा उन सां बिस्तरी थो करे, उहा रेप थी काउंट थिए हाणे दुनिया में। हीअ अलाए कहिड़ी दुनिया में था रहनि पिया। मतिलबु औरत आहे त उनजे लाइ के ख़ासि पाबंदियूं आहिनि? नो, औरत बि इंसान आहे, मर्द बि आहे, जेको बि कानून आहे सभिनी जे लाइ बराबरि आहे। त हाणे जेके माण्हू सदियुनि खां इहो खटियो खाईंदा आया आहिनि औरत ते बालादस्तीअ जो, उहे अहिड़ियूं ॻाल्हियूं था कनि ऐं इहे थींदियूं, पहिरियों इहे ॻाल्हियूं थींदियूं, पर सच सच आहे, हक़ु हक़ु आहे। इहा ॻाल्हि जिदोजहद वधंदी ऐं असां बिल्कुलु औरतूं जेके कनि थियूं पियूं उन्हनि जे इन हक़ वारी जिदोजहद जी हिमायत कयूं था। उन्हनि जे कंहिं तरीक़े सां इख़्तिलाफ़ु थी सघे थो, उन्हनि जे कंहिं हिकिड़े नारे सां इख़्तिलाफ़ु थी सघे थो, उहो बि
उन्हनि ते जबरी नथो उन्हनि खे रोके सघिजे। जिन माण्हुनि खे इख़्तिलाफ़ु आहे उहे दलील दलाल सां पंहिंजी ॻाल्हि ॾियनि, जेतिरो उन्हनि खे औरतुनि खे हक़ु आहे पंहिंजी ॻाल्हि करण जो, उन्हनि सां जेको इख़्तिलाफ़ु रखे थो उनखे बि हक़ु आहे, पर उहो बि ॻाल्हि करे। उन्हनि ते जबर करण जो कंहिंखे हक़ु कोन्हे को। तंहिं करे इहो जेको औरतूं कनि थियूं इहो सॼी दुनिया में थिए थो पियो। पाकिस्तान तमामु पोइते आहे। जेके सर्वे अचनि था पिया त कोई 147 या 48 मुल्कनि में पाकिस्तान हेठां खां ॿिए नंबर ते आहे। ऐं उन में हिते जे समाज जो बि दख़ल आहे ऐं रियासत जो बि दख़ल आहे। तंहिं करे जेके बि साथी इन जे लाइ जदोजहद कनि था, ऐं मां हिते इहो बि चवां त औरत जे हक़ जी जदोजहद करणु रुॻो औरत जो फ़र्ज़ु कोन्हे को। छाकाणि त मूं जीअं चयो त बुनियादी तौर हू बि इंसानु आहे, वैसे त इंसानु हक़ थी करे। तंहिं करे हर सुठे इंसान ते फ़र्ज़ु थो थिए त उहो इन नाइंसाफ़ीअ जे ख़िलाफ़ु जिते बि नाइंसाफ़ी थिए उते आवाज़ु उथारिजे। ऐं औरत सभिनी खां वधीक ज़ुल्म जो शिकार थी थिए। तंहिं करे हर चङे माण्हूअ जी कसवटी आहे त उहो इन जी हिमायत करे। जेको औरतुनि जे हक़नि जी हिमायत नथो करे, मां औरतुनि जे हक़नि जी थो चवां, ईअं न त कंहिं ख़ासि तंज़ीम या ख़ासि औरत जे उथारियल ॻाल्हि जी हिमायत न करे त उहो ग़लति थी वियो। न, औरतुनि जी आज़ादी, औरतुनि जे हक़नि, औरतुनि जी बराबरीअ वारी जदोजहद, उन जी जेको जदोजहद माण्हू हिमायत नथो करे उहो ख़ुदि इंसान दोस्त न चइबो। सब्सक्राइब कयो अमांजे पंहिंजो चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.